पहुंचींदासीं अफ़सोसनाक ख़बर सुल्तानकोट खां वाक़िदियूं। सुल्तानकोट भरिसां 7 वरहनि जी मासूम निगरी बरसाती पानी जे तलाउ में ॿुॾी फोत थी वई आहे। ॻोठ मोहम्मद बख्श बखराणी में 7 वरहनि जी निगरी गुलबानू धी अली हसन बखराणी बरसाती पाणीअ में ॿुॾी फोत थी वई आहे। मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो आहे त संदुनि 10 खां वधीक ॻोठ बरसाती पाणी हेठि अची विया आहिनि। इमदाद न मिलण सबबु सख़्त ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। मुतासिर ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल ॻोठ ऐं भर पासे जे मुतासिरनि जी सहायता करे वधीक जानियूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि। ख़बर वाक़िदियूं पिया सुल्तानकोट खां। सुल्तानकोट भरिसां 7 वरहनि जी मासूम निगरी बरसाती पाणी जे तलाउ में ॿुॾी फोत थी वई आहे। ॻोठ मोहम्मद बख्श बखराणी में 7 वरहनि जी निगरी गुलबानू धी अली हसन बखराणी बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वई आहे। मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो आहे त संदुनि 10 खां वधीक ॻोठ बरसाती पाणी हेठि अची विया आहिनि। इमदाद न मिलण जे करे हू सख़्त ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। मुतासिर ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल ॻोठ ऐं भर पासे जे मुतासिरनि जी सहायता करे वधीक जानियूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि।